जो को स्कूल आहे दोस्तो तव्हांखे नज़र अचे थो हीअ आहे जीजल अमा पब्लिक स्कूल आहे जहिड़ो टक शॉप आहे जिथां ॿार शयूं खणंदा आहिनि पर हिते को बि शॉपकीपर न हूंदो आहे। फिलहाल असां कोडिंग सिखूं था त मतिलबु असांखे इहा बि ख़बर न आहे त वेब मोबाइल एप्लीकेशन थींदी छा आहे। त हीअ फैशन डिज़ाइनिंग जे शोबे सां वाबस्ता असांजो हीउ शोबो आहे जंहिंमें नंढनि खे असां कढ़ाई जो कमु सेखारींदा आहियूं। हमें बहुत सी वो है सहूलतें हैं, खेलने के ग्राउंड है सर। हाँ डॉक्टर सिंह डॉक्टर जी आवाम जी खिदमत कंदुमि। चवंदा स्कूल जे लाइ तव्हां ॿार पंहिंजा खणण आयो माशाल्लाह स्कूल जे बारे में थोरो ॿुधायो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं। दोस्तो अॼु असां मौजूदु आहियूं भिटाईआबाद में। हीउ घोटकी जे वेझो जेको आहे भिटाईआबाद पए थो। हिते स्कूल आहे हिकु तमामु बहितरीनु स्कूल, जीजल अम्मा स्कूल जे नाले सां जेको आहे मशहूरु बि आहे। ऐं हीउ कॾहिं तामीर थियो या हिन छा जेको आहे न तफ़सील आहे उहो साईं पाण ॿुधाईंदा। साईं हिते सीनियर एक्सटिव मेंबर बि आहिनि। नालो साईं पाण ॿुधाईंदा। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो नालो हाफ़िज़ कादिर बख़्श आहे ऐं मां जीजल अमा पब्लिक स्कूल जो सीनियर एग्ज़ीक्यूटिव मेंबर बि आहियां ऐं बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर बि आहियां। ऐं हीअ स्कूल सन 2020 में जीजल अमा पब्लिक स्कूल जो बुनियादु पियो। पर तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त स्कूल खां अॻु में ई हिन प्रोजेक्ट जो वजूदु थी चुको हुयो ऐं जंहिंमें मदरसा सिबग़त नूर जेको तव्हांखे थोरी देरि पहिरियों विज़िट बि करायोसीं, तव्हांखे ब्रीफ बि कयोसीं। इन जो वजूदु 10 साल पहिरियां थियो हुयो जंहिंमें मदरसा सिबग़त नूर में ॿार दीनी तालीम बि हासिलु कंदा हुआ। जॾहिं असांजा चेयरमैन साहिबु मंज़ूर अहमद सुमरो साहिबु जीअं तव्हांखे ॿुधाए चुका आहिनि त उन्हनि जो हीउ पंहिंजो ॻोठ बि रहियो आहे ऐं उन्हनि खे इहा ख़्वाहिश ज़ाहिर थी त छो न हिन पसगिरदाई जी जेका अवाम आहे ॻोठाणा आहिनि उनजी अञा असां वधीक ख़िदमत कयूं। त इन हवाले सां बाक़ाइदगी सां स्कूल जी शुरूआति सन 2020 में थी। 2020 में जॾहिं शुरूआति थी तव्हांखे ॿुधाईंदे निहायत ख़ुशी थींदी त डेवलपमेंट जेकी आहे पूरी 4 मंज़िला बिल्डिंग जेकी आहे इहा 11 महीननि जे थोरे अरसे जे अंदरि इहा बिल्डिंग जेकी आहे असांजी ठही रास थी। तव्हांखे हाणे हीअ प्रोग्राम स्कूल विज़िट बि कराईंदासीं ऐं ॿिए नंबर ते तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त हीअ सिर्फ़ु स्कूल न आहे, हाणे तव्हां हिन खे हिकु अकेडमी चई सघो था। हीअ असांजो जीजल अमा जो जेको प्लेटफॉर्म आहे, हिकिड़ी छटी आहे, हिकु अम्ब्रेला आहे, इन खे तव्हां अकेडमी चई सघो था। छाकाणि त तव्हांखे ॿुधायोसीं त दीनी तालीम बि हिते मौजूदु आहे ऐं स्कूलिंग सिस्टम बि हिते मौजूदु आहे, टेक्निकल वोकेशनल हिते मौजूदु आहे, असांजी IT जी तालीम हिते मौजूदु आहे ऐं फ्रीलांसिंग जी तालीम हिते मौजूदु आहे ऐं साण गॾु लाइव स्टॉक जहिड़ो शोबो हिते मौजूदु आहे ऐं ज़राअत जहिड़ो शोबो असांजो हिते मौजूदु आहे ऐं ॾींहों ॾींहुं इनशाला हीउ इदारो तव्हां तरक़ी कंदो इनशाला ताला। तमामु बहितरीनु दोस्तो, हाणे तव्हांखे स्कूल जो विज़िट कराईंदासीं पूरो। साईं असांखे ब्रीफ कंदा त पोइ हलूं था स्कूल तरफ़ ऐं स्कूल सॼे जी तव्हांखे विज़िट करायूं था। हीउ वाहिद अहिड़ो टक शॉप आहे जिथां ॿार शयूं खणंदा आहिनि पर हिते को बि शॉपकीपर न हूंदो आहे ऐं पंहिंजी मदद पाण जिते ॿार सिलेक्ट कंदा ऐं पैसा रखी ईमानदारी जो थोरो दर्स हूंदो आहे ॿारनि खे सेखारियूं था। सही तव्हां ॾिसी सघो था त हिते मुख़्तलिफ़ आइटम पिया आहिनि, ॿार हितो चूज़ करे खणंदा वेंदा ऐं पैसा रखंदा वेंदा ऐं पोइ वटि पंहिंजी क्लास जे अंदरि रवां दवा थी वेंदा आहिनि। अच्छा साईं, माना हिते ईअं चऊं त शॉपकीपर न आहे, माना दुकानदार जो मालिक न आहे, ईअं चई सघो सवली सिंधीअ में। सही, ईअं सम्झो जेको बि हिते अंदरि ॿार ईंदो उहो ई हुनजो मालिक आहे। ज़बरदस्त, तमामु बहितरीनु दोस्तो। ॾिसो था तव्हां हिते शॉपकीपर माना न आहे। हीअ साईं नंढनि ॿारनि जो एक्टिविटी रूम आहे। सही, असांजा EC सेक्शन जा ॿार हूंदा आहिनि, प्ले ग्रुप जा ॿार हूंदा आहिनि, KG क्लास जा ॿार हूंदा आहिनि। सही, ऐं नंढनि ॿारनि खे तव्हां ख़बर आहे उन्हनि खे रांदियूं करे उन्हनि खे असां माहौल ॾींदो आहे त नंढा ॿार हिते अची करे पाण दिलि बदिराईंदा आहियूं। सही, ऐं हिते इहो थींदो आहे त टीचर उन्हनि खे हिते वठी ईंदो आहे। अच्छा, ॿारनि खे ईअं सम्झो क्लास में वञिणो न पवंदो आहे, हिते जॾहिं ॿार ईंदा आहिनि ॾाढो इंजॉय कंदा आहिनि। ऐं हीउ उहो मटीरियल तव्हांजे साम्हूं पियो आहे जेको सिटी स्कूल, बीकन स्कूल जेके आहिनि कराची जा, लाहौर, इस्लामाबाद जा जेके वॾा वॾा स्कूल आहिनि उन्हनि जे अंदरि जेको मटीरियल एक्टिविटी जो मौजूदु आहे उहो सारो हिते सामान ॿारनि जे लाइ मौजूदु आहे। गुड सर। सुठो दर्स ॾियण लाइ जी सर, जॾहिं ॿार असांजा एक्टिविटी रूम में वञनि था त पंहिंजा शूज़ जेके आहिनि रेक में रखंदा आहिनि, अच्छा, उहो अंदरि दाख़िल थी वेंदा आहिनि। ज़बरदस्त, सफ़ाई जो जेको इंतिज़ामु आहे सही, असांजो सुठो थी सघे। गुड। ये सही, क्लास 2 आहे। सही, तव्हां ॾिसी सघो था त हिते ॿारनि जी जेकी अटेंडेंस आहे उहा बि ॾाढी सुठी अटेंडेंस आहे।
ॿार जेके आहिनि असांजा टोटल 28 ॿार आहिनि ऐं 28 ॿार अॼु प्रेज़ेंट आहिनि। इहो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त ॿारनि जी जेकी हाज़िरी आहे उहा केतिरी 100% हाज़िरी जेकी आहे उहा मौजूदु आहे। साइड थी वेंदा आहिनि सही त कंहिंखे अचण में ऐं वञण में कुशादे हुजण जे करे सही। कंहिंखे का तकलीफ़ हे हाणे मथियों पोर्शन आहे माना हीअ असां हाणे अची वियासीं फर्स्ट फ्लोर ते। ज़बरदस्त गुड थर्ड फ्लोर अञा मथे आहे उहो सही ॾिसी सघो था कि ॿारनि खे प्रैक्टिकल कराइण जे लाइ सिखाइण जे लाइ टोटल साइंस लैब आहे। साइंस लैब हिन जी साइंस लैब जी जेकी मेन ख़ासियत आहे असां वटि रिकॉर्ड करे हिन साइंस लैब जी तव्हांखे मेन ख़ासियत असांजी असां पंहिंजे टेलीस्कोप जे लाइ तव्हांखे ॿुधायूं। सही हीअ टेलीस्कोप अवल त पंहिंजे ज़िले कोटकी जे अंदरि जेके बि स्कूल आहिनि कॉलेजिस आहिनि कंहिं वटि बि हीअ टेलीस्कोप मौजूदु न आहे। सही हीअ उहा टेलीस्कोप आहे जंहिंजी वजह सां पाण जेके मथां जा सयारा आहिनि जी 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 ते रिसर्च करे सघूं था ऐं उन्हनि जो नज़ारो बि करे सघूं था। ज़बरदस्त ऐं जेकॾहिं वक़्तु अचण ते असां जेकॾहिं चाहियूं त उन टेलीस्कोप जी वजह सां जेके रिसर्च थिए थी उनखे मोबाइल में रिकॉर्ड बि करे सघूं। ज़बरदस्त गुड ऐं हीअ वरी तव्हां असांजे खाॿे पासे ईंदव त तव्हांखे ॿुधायोसीं त हीअ पूरो स्कूल इंटरनेट ऑप्टिक फाइबर ते मौजूदु आहे। सही ऐं पूरे स्कूल जो जेको नेटवर्क सिस्टम आहे उहो हिन बॉक्स जे अंदरि मौजूदु आहे। सही इन जे ज़रिए असांजे क्लास जे हर हिकु कमिरो जेको आहे उनजे अंदरि इंटरनेट हिन सिस्टम जे ज़रिए मौजूदु थींदी आहे मुहैया थींदी आहे। गुड ही स्मार्ट क्लासरूम जो फ़ाइदो असां वटि इहो आहे त ॿार अची करे हिते इंजॉय कंदा आहिनि। ख़ासि तौर ते AC सेक्शन जा जेके नंढा ॿार हूंदा आहिनि सही उन्हनि खे कार्टून्स ॾेखारिया वेंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ असां वटि हिकिड़ा साइंटिफिक सॉफ्टवेयर बि आहिनि सही जंहिंजी मदद सां ॿारनि खे ईअं सम्झो साइंस पढ़ाइण में आसानी थी वेंदी आहे, अंग्रेज़ी पढ़ाइण में आसानी थी वेंदी आहे या टीचर पंहिंजी मदद पाण जे करे का प्रेज़ेंटेशन तयारु करे अचे थो सही त उहा स्मार्ट क्लासरूम में असां वटि अच्छा साईं तव्हां इहो अंदाज़ो लॻाए सघो था त ॿारनि जी जेकी दिलचस्पी हूंदी आहे सही। अटेंडेंस लॻाए सघिबी आहे त ॿार एतिरो दिलचस्पी सां स्कूल में अचनि। ज़बरदस्त तो ये IT जो पोर्शन आहे हिते असां मौजूदु आहियूं जीजल अम्मा पब्लिक स्कूल में। सो हीअ IT जेको ट्रेनर आहे सिखाए पियो नौजवाननि खे, नौजवान सिखनि पिया। साईं ॿुधायो त साईं ये पंजाब खां या अलाए वधीक साईं खां पुछां साईं तव्हां छा सिखायो आहे? उर्दू में बात करें सिंधी में? उर्दू में बात करें। अच्छा इन लोगों को क्या सिखाया आपने? अभी बच्चे कितना टाइम हुआ है इनको थोड़ा बताएं। बेसिकली हम सैलानी मास ट्रेनिंग प्रोग्राम को लीड कर रहे हैं यहाँ पर। अच्छा जो कोर्स हम सैलानी के मुख्तलिफ कैंपस के अंदर और कराची लाहौर हैदराबाद के अंदर हो रहा है। सही। वहाँ पर यही कोर्स हम वहीं पर करा रहे हैं, यहीं पर करवा रहे हैं। सही बेसिकली हम इनको वेब एंड मोबाइल ऐप एप्लीकेशन डेवलप कराना अच्छा। चाह रहे हैं कि ये मोबाइल एप्लीकेशन किस तरह बना सकते हैं और वेब एप्लीकेशन किस तरह बनाकर फ्रीलांसिंग कर सकते हैं। सही तो हम इसको सिखाएंगे कि मोबाइल एप्लीकेशन बनाकर ये किस तरह से जो है ना आज जिस तरह हमारे पास लेटेस्ट एप्लीकेशन चल रही हैं रिएक्ट के ऊपर, नेक्स्ट.जेएस के ऊपर, जिस तरह हमारे सही। फेसबुक एप्लीकेशन चल रही अभी है। मैंने देखा है कोडिंग पे काम कर रहे थे, कोई वेबसाइट पे कोई एप्लीकेशन बना रहा है। तो क्या आपने कहा जैसे कि 6 माह हो गए हैं, तो 6 माह में किसी नौजवान ने जो है ना या जो है ना फीमेल या मेल ने कोई ऐप या कोई वेबसाइट कोडिंग से, कौन सी कोडिंग है ये भी थोड़ा बताएं, या वेबसाइट तैयार की है या ऐप तैयार की है? जी हमने एप्लीकेशन बनाई हुई है जो हमें वहाँ से जो हम हमारे प्रोग्राम को लीड कर रहे हैं सैलानी मार्केट में कराची को लीड कर रहे हैं। बेसिकली वो हमें बता रहे होते हैं कि आपने इतने टाइम के अंदर ये चीज़ों को कवर करना है और आपने इस टाइम के अंदर आपने ये चीज़ें कंप्लीट करवानी है और वो सारा कुछ जो है ना हमें वहीं से लीड करें वो सारा कुछ assignment सर रहेगा। देखें बात सुने, वो वहाँ से लीड करें, अभी आप यहाँ पे लीड कर रहे हो बच्चों को, आपने क्या सिखाया ये थोड़ा मैंने बताओ। इनको सिखाया ये हुआ है कि हम फुल स्टैक वेब एप्लीकेशन किस तरह बना सकते हैं कि जो भी हमारे पास यूज़र आएगा सही सबसे पहले वो हमारी वेबसाइट को साइन अप करेगा, उसके बाद लॉगिन करेगा। लॉगिन करने के बाद वो वहाँ पर आएगा और जब बच्चे वहाँ पर क्लिक कर रहे करेंगे वो हमसे वो चीज़ हमसे बाय किस तरह रहेगा उसका पेमेंट। ये जो अभी कोडिंग का काम करें, PHP वेबसाइट बना रहे हैं, HTML है, कौन सी है? ये हम रिएक्ट के ऊपर बना रहे हैं, रिएक्ट के ऊपर अच्छा। जावास्क्रिप्ट और रिएक्ट के ऊपर और बैकएंड के अंदर हम फायरबेस यूज़ कर रहे हैं। जीजल अम्मा पब्लिक स्कूल में टेक्निकल वोकेशनल जो बि तव्हांखे ॿुधायोसीं सेटअप आहे, IT जो सेटअप में मौजूदु आहे। ऐं हिते शाम जे टाइम ते 40 असां वटि नियाणियूं मुख़्तलिफ़ ॻोठनि खां अचनि थियूं जेके ड्रेस मेकिंग जी सिखिया बि वठनि थियूं ऐं साण गॾु हथ जे हुनर जी सिखिया बि वठनि थियूं। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी मशीन असां ॾेखारियूं जेकी सही। मशीन आहे ऐं हीअ उहा मशीन आहे जेकी
इंडस्ट्रीज़ में हिन मशीन जो इस्तेमालु इंडस्ट्रीज़ में थींदो आहे ऐं हीअ इंतिहाई कास्टली मशीन आहे ऐं हिकु मशीन तक़रीबन मालियत जी 7 लख जी मशीन आहे सही ऐं हिन जो फ़ाइदो इहो थींदो आहे त हीअ कंप्यूटराइज़ आहे डिजिटल आहे ऐं हिन में कंप्यूटर जी मदद सां जेकी बि डिज़ाइन फीड कई वेंदी उहा साॻी डिज़ाइन कपिड़े ते एम्बोस थी वेंदी हीअ फैशन डिज़ाइनिंग जे शोबे सां वाबस्ता असांजो हीउ शोबो आहे जंहिंमें नंढनि खे असां कढ़ाई जो कमु सेखारींदा आहियूं ऐं कढ़ाई में बि हीउ जेको शोबो हूंदो आहे हिनखे खॾे वारी कढ़ाई चयो वेंदो आहे सही हिन जो फ़ाइदो इहो थिए थो त नियाणियूं जेको कमु सिखी वेंदियूं ऐं उन्हनि जी जेकी मालियत हूंदी कमीस जी मालियत हूंदी 10,000 खां वठी 15,000 मालियत हूंदी सही हिन मां चई सघिजे थो त जेकॾहिं का नियाणी हीउ कमु सिखी वेंदी त उहा पंहिंजे घर वेठे पंहिंजी जेके आहिनि हुनर जी मदद सां अर्निंग बि सुठी करे सघे थी ऑडिटोरियम हॉल जो असांखे फ़ाइदो इहो आहे त जेके स्कूल जा ॿारनि जा फंक्शन थियनि था या असांजा जेके कुझु कॉन्फ्रेंसूं थियनि थियूं सही या ॿारनि जा कैरियर काउंसलिंग जा जेके सेमिनार असां कराईंदा आहियूं उहो उनजे लाइ ॿारनि जी सहूलियत जा असां वटि हिकिड़ो ऑडिटोरियम हॉल बि मौजूदु आहे जीअं ही इन स्कूल जो जेको प्रिंसिपल आहे हीअ वॾी ऑफिस आहे अलहमदिल्ला हिन ऑफिस जी ख़ासियत इहा आहे त हिन ऑफिस में मुकमल सिक्योरिटी सिस्टम लॻल आहे सही ऐं जंहिंखे 24 कलाक रिकॉर्ड बि करे सघे थो ऐं हिनखे वॉच बि करे सघे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुंहिंजो नालो सारंग आहे मुंहिंजे पीउ जो नालो नज़ीर अहमद आहे मां हींअर हिन वक़्तु हिन स्कूल में जीजलमा टेक्निकल ऐं वोकेशनल इंस्टीट्यूट भिटाईआबाद घोटकी जेको असांखे हिकु बहितरीनु SMIT जे तरफ़ां खां असांखे हिकिड़ो कोर्स मुहैया करे थो उहो आहे सैलानी मास जो वेब मोबाइल एप्लीकेशन में इनशाला असां अॻियां हली करे फ्रीलांसिंग बि कंदासीं हाल ई फ़िलहालु असां कोडिंग सिखूं था त मतिलबु असांखे इहा बि ख़बर न आहे त वेब मोबाइल एप्लीकेशन थींदी छा आहे इनशाला असांखे हिन इदारे वॾी असांखे प्रोवाइडिंग कई आहे त इहो असां जेके ॿारनि खे ख़बर बि न हुई त इहो छा थींदो आहे उहो असांखे ख़बर पइजी वियो आहे त बैक एंड छा थींदो आहे फ्रंट एंड डेवलपमेंट छा थींदो आहे बैक एंड डेवलपमेंट छा थींदो आहे त इहो असां तमामु घणो हिन इदारे मां सिखी आहे असांखे तक़रीबन 6 खां 7 महीनो हले थो हिन स्कूल में असां इन स्कूल में इनशाला 6-7 महीननि में असां हाणे इनशाला सुभाणे असांजो प्रोजेक्ट आहे जेको असां मतिलबु ऑनलाइन अर्निंग कंदासीं फ्रीलांसिंग कंदासीं असां इन्हनि 6 महीननि में तमामु घणो सिखी चुका आहियूं रिएक्ट सिखी चुका आहियूं HTML CSS जावा स्क्रिप्ट बूट स्ट्रैप इहे सभु शयूं हिकु वेब मोबाइल एप्लीकेशन में अचनि थियूं जंहिंखे असांखे क्रिएट करण में इहे मदद ॾींदियूं आहिनि असां उन्हनि में इहे शयूं सिखियूं आहिनि जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीजलमा टेक्निकल एंड वोकेशनल इंस्टीट्यूट बेटाईआबाद जी तव्हां फ्लोर ते बीठा आहियो छो त जीजलमा पब्लिक स्कूल में खोड़ सारा कंपोनेंट्स आहिनि उन्हनि मां ही हिकिड़ो वाहिद कंपोनेंट आहे जीजलमा टेक्निकल ऐं वोकेशनल इंस्टीट्यूट हाणे जीजलमा टेक्निकल वोकेशनल इंस्टीट्यूट में असांजा खोड़ सारा प्रोजेक्ट्स एग्ज़ीक्यूट हिन वक़्तु बि थी रहिया आहिनि जंहिंमें असां ॿारनि जे लाइ उहे स्टूडेंट्स जेके मैट्रिक पास करे विया आहिनि उन जे लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि जीअं DIT ऐं उहे जेके अंडर मैट्रिक आहिनि त उनजे लाइ असां सर्टिफिकेट इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे हिसाब सां CIT कोर्स बि करायूं पिया ऐं साण गॾु असां वटि नेफ्टेक जा बि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स हलनि था जीअं जनरल इलेक्ट्रीशियन आहे उन खां अलावा स्टिचिंग एंड सीविंग आहे एम्ब्रॉयड्री आहे ऐं ऑटो मोबाइल वर्कशॉप आहे असां वटि त इहे खोड़ सारा प्रोजेक्ट्स हिन वक़्तु जेके तव्हां ॾिठा बि हूंदा शायदि तव्हां घुमिया बि हूंदा इहे सभई एग्ज़ीक्यूट थी रहिया आहिनि ऐं गॾोगॾु सेफ सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तरफ़ां बि हिकिड़ो LLTP प्रोग्राम आहे जंहिंमें एडल्सेंट लर्निंग एंड ट्रेनिंग प्रोग्राम आहे जिन में असां वटि तक़रीबन बि 200 खां वधीक स्टूडेंट जेके आहिनि एनरोल आहिनि मुंहिंजो नालो इस्लामुद्दीन आहे BS इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी फ्रॉम शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ऐं मुंहिंजी स्पेशलाइज़ेशन वेब डिज़ाइनिंग एंड डेवलपमेंट में आहे हिते मां एज़ अ टीचर बि आहियां एज़ अ कोऑर्डिनेटर बि आहियां LLTP प्रोग्राम में मुख़्तलिफ़ ट्रेड्स में सर अका हिन वक़्तु असांजो जेके मुख़्तलिफ़ ट्रेड्स हलनि पिया उन में असांजो 2 बैचिस कंप्लीट थी चुकियूं आहिनि ऐं CIT ऐं DIT जे हिसाब सां असां वटि 3 बैचिस जेके आहिनि उहे कंप्लीट थी चुकियूं आहिनि हिन वक़्तु बि जेके असां वटि ॿार CIT ऐं DIT जे शोबे सां वाबस्तगी जंहिंजी आहे उहे बि हिन वक़्तु असां वटि तक़रीबन 60 खां अबोव आहिनि ऐं सभ खां वॾो जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त जीजलमा टेक्निकल वोकेशनल जी हिन अम्ब्रेला जे अंदरि तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम बि मिलंदो जेको मां सम्झां थो त असांजे ज़िले घोटकी सखर ताईं बि न हूंदो जंहिंजो नालो आहे SMIT वेब डिज़ाइनिंग एंड डेवलपमेंट एप्लीकेशन्स प्रोग्राम हाणे उन प्रोग्राम में जेके शयूं असां सम्झायूं था
उहे विच वॉज अ वेरी हाईली मतिलबु प्रोफेशनल. असां उन्हनि में उहे शयूं खयूं आहियूं जेके माना पीक ते माना वेब डिज़ाइनिंग एंड डेवलपमेंट जी रिक्वायरमेंट आहिनि, फ्रंट एंड ते बि ऐं बैक एंड ते बि. त मां सम्झां थो हितां जो इलाइक़े जी वॾी में वॾी ख़ुशनसीबी इहा आहे जो असां ॿारनि खे वेब एप्लीकेशन्स प्रोफेशनल वे सां पढ़ायूं था. उन खां अलावा डेस्कटॉप एप्लीकेशन्स तमामु जेकॾहिं CIT ऐं DIT खे ॾिसूं त हिकिड़ी नॉमिनल फीस आहे, तमामु नाले मातिर आहे, जंहिंखे 600 रुपया या 700 रुपया आहे. बाक़ी जेको SMIT जो जंहिंजी ॿाहिरि मार्केट में 55 खां 60,000 रुपयो फीस आहे, उहो असां बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट करायूं था. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मुंहिंजो नालो मोहम्मद हसनैन आहे. मां क्लास 7 में पढ़ंदो आहियां ऐं हिन स्कूल जो नालो जीजल अमा पब्लिक हाई स्कूल भिटायाबाद डिस्ट्रिक्ट घोटकी आहे. अच्छा, वॾो थी छा कंदा वे तव्हां छा तव्हांजे दिमाग़ में आहे त छा थींदा वे तव्हां? मां डॉक्टर थींदुमि. अच्छा, डॉक्टर थींदा वे. डॉक्टर जी स्पेल ॿुधाए. DOCTOR. अच्छा, डॉक्टर थी आवाम जी ख़िदमत कंदुमि. अच्छा. हिते जेकी पढ़ो था तव्हां, हिते फीस वग़ैरह तव्हां ॾींदा आहियो या बगैर फीस जे फ्री में? फ्री में. हिते फैसिलिटी सुठा आहिनि जेके माना तव्हां हिते अचो हिते साइंस लैब जी फैसिलिटी आहे, स्मार्ट बोर्ड जी फैसिलिटी आहे, असांखे कंप्यूटर लैब जी फैसिलिटी आहे, असांखे प्रोग्राम लाइ ऑडिटोरियम जी फैसिलिटी आहे, डेस्कियूं सुठियूं आहिनि, बोर्ड बि आहिनि, बोर्ड मार्कर बि आहिनि, असांखे सुठी फैसिलिटी. सभु ईंदा आहिनि तव्हांखे सेखारींदा बि आहिनि, पढ़ंदा बि आहियो. असांखे उस्तादनि जो टॉपिक सही तरह सम्झ में ईंदो आहे. उस्ताद भी सभई सुठा हैं, एजुकेटेड हैं. मेरा नाम नजीबुर रहमान है. मैं 5 क्लास में पढ़ता हूँ. मेरे स्कूल का नाम जीजल अमा पब्लिक स्कूल भिटायाबाद डिस्ट्रिक्ट घोटकी है. यहाँ पे हमें बहुत सी वो हैं सहूलतें हैं. टीचरों को वैन लेने आती है. इस ग्राउंड है, खेलने के ग्राउंड है. सर जो होमवर्क देते हैं, क्लास वर्क देते हैं, चेक करते हैं. 2 पेज होमवर्क के मिलते हैं. मैं यहाँ पे 6 किलोमीटर दूर से पढ़ने आता हूँ. अच्छा, पानी बिजली वगैरह सब, पंखे वखे सब कुछ है ना स्कूल में? जी. फैसिलिटीज अच्छे हैं मतलब? जी. अच्छा, दूसरे बच्चों के लिए क्या मैसेज दोगे आप? हम उनको ये कहेंगे कि आप हमारे भाइयों की तरह और पढ़ें और बड़ा ऑफिसर बने. आप क्या बनेंगे बड़े होके? मैं टीचर. अच्छा, आप टीचर बनोगे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मुंहिंजो नालो अब्दुल्ला महर आहे. मां 7th क्लास में पढ़ंदो आहियां. मां हिन स्कूल जो नालो जीजल अमा पब्लिक स्कूल भिटायाबाद डिस्ट्रिक्ट घोटकी आहे. हिन स्कूल में असांखे खोड़ सारी फैसिलिटीज़ आहिनि. हिन स्कूल में असांखे खोड़ सारी सहूलियतूं आहिनि. साइंस लैब भी आहे, कंप्यूटर लैब आहे, ऑडिटोरियम आहे, जीअं प्रोग्राम वग़ैरह थींदा आहिनि. असेंबली ग्राउंड भी आहे, स्पोर्ट ग्राउंड भी आहे, जंहिं असां स्पोर्ट कंदा आहियूं. अच्छा, खेॾंदा आहियो. तव्हां जेको इहो ॿुधायो मूंखे त तव्हां ॿियनि ॿारनि खे छा मैसेज ॾींदा आहियो जेके ॿिया ॿार आहिनि जेके नथा पढ़नि, उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदा? उन्हनि खे पढ़णु घुरिजे न? जी, असां उन्हनि खे इहो मैसेज ॾींदासीं त तव्हां पढ़ो, तव्हां वॾा थी ऑफिसर थींदो, तव्हां पढ़ो, हर सभु कुझु तालीम सां आहे. हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हां छा थींदा आहियो? असां वॾा थी डॉक्टर थींदा. डॉक्टर थींदा. अच्छा, छा नालो तुंहिंजो? हाँ, सोहेल. पढ़ाई सुठी आहे हिते? सही पढ़ंदा हो न? अच्छा, ज़बरदस्त. तुंहिंजो नालो छा आहे नंढा? क्लास में पढ़ी तो? हाँ, खान नालो थी. कहिड़े क्लास में पढ़े थो? वॾी में पढ़े थो, माना 1 में. अच्छा, ज़बरदस्त. तुंहिंजो नालो छा आहे? धनेश. विनेश. विनेश. कंहिंजो पुटु आहे विनेश? कहिड़े अच्छा. क्लास में पढ़ी तो? ए में. अच्छा, ए खे छा चवंदा आहिनि? केजी है. चवंदा वे स्कूल जे लाइ तव्हां ॿार पंहिंजा खणण आया आहियो. माशाल्लाह, स्कूल जे बारे में थोरो ॿुधायो. कहिड़ी फैसिलिटी जे हवाले सां. जेको मंज़र आहे इन जेको साईं असांखे घोटकी खां बहितर ईअं आहे त असांजे ॻोठ में स्कूल जी सहूलियत थी वई आहे जीजल अमा स्कूल जी. अच्छा, हीअ असांजे घर में स्कूल आहे. सही. ऐं असांजा नंढा ॿार आहिनि, हिननि जे लाइ बहितरी ठहण में बि आसानी आहे, पुॼाइण में बि आसानी थिए थी पई. अच्छा, हा, तमामु माना फैसिलिटी तव्हांजे लाइ सही आहे. हिते ॻोठ में रही करे अहिड़ी ज़बरदस्त फैसिलिटी. तमामु बहितरीनु फैसिलिटी आहे ऐं उस्तादनि जी पढ़ाई सुठी आहे. असां मुतमिन आहियूं हिन स्कूल में. ज़बरदस्त. मां ॾेखारींदो ॿुधाईंदो हलां त ही जेके तव्हांखे प्लेट नज़र अचनि था, ही प्लेट उन्हनि वण पोखिया आहिनि जेके माण्हू हिते आया आहिनि. जीअं हाणे प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन सूमरो साहिब जो हे ॾिसो तव्हां लिखियलु आहे प्लेट. ऐं हिन खां अलावा अगरि जे पाण वरी हेॾे हलूं त हिन वक़्तु मौजूदु आहे जेको DC आहे डिस्ट्रिक्ट घोटकी जो, कमिश्नर सैयद मोहम्मद अली ज़ैदी. माना ही वण उनजे हथनि जा लॻियल आहिनि जीजल अमा स्कूल में. तव्हांखे जेको नज़र अचे थो, ही आहे मदरसो
जेके काफ़ी पंजाब सिंध ॿियनि जेके आहिनि सूबनि जा हिते मदरसे में अची ॿार जेके आहिनि तालीम हासिलु करनि था दीनी तालीम। ऐं हीअ 2 मंज़िला लाइब्रेरी आहे ऐं हिन जे अंदरि काफ़ी किताब मौजूदु नी जंहिंसां न सिर्फ़ु इलाइक़े जे नौजवाननि खे बि फ़ाइदो पहुचंदो आहे, बिलख़ुसूस उहे शागिर्द जेके कमीशन में वञणु चाहिनि था या स्कूल जा जेके ॿार आहिनि। अस्सलाम सर, मुंहिंजो नालो नसीर अहमद आहे। मां पाण बुढ़ो आहियां। असुल ॻोठ असांजो ड्रिंग मलुकारी आहे, हींअर घोटकी में नवनाराबाद। हीअ जीजलामा जी गाॾी आहे, हिन ते टीचरां ईंदियूं आहिनि। गाॾी ज़ीरो आहे, एयर कंडीशन गाॾी आहे। घोटकी में ई खणी ईंदा आहियूं, स्टाफ उते ई घर घर उनखे पहुचाए, सुबुह जो वरी खणी ईंदा आहियूं, शाम जो त मंझंदि जो पहुचाईंदा आहियूं। इहो जीजलामा जो ख़र्चो आहे सर, इहो जी सर जी, सर कुझु स्कूल जो ई आहे। साईं हीअ हिते असांजो लाइव स्टॉक जो शोबो आहे ऐं जंहिंखे सिमाल ज़ू जो बि असां नालो ॾिनो आहे। ऐं ज़ू जो जेको शोबो आहे उहो असांजे स्कूल जे ॿारनि जे लाइ आहे। ऐं त जीअं ॿारड़ा जेके आहिनि उहे जानवरनि खे ॾिसंदा आहिनि, पखियुनि खे ॾिसंदा आहिनि, मोरनि खे ॾिसंदा आहिनि, ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। ऐं बाक़ी हिन पासे ही जेको असांजो तव्हां ॾिसो था लाइव स्टॉक जो शोबो आहे बकरियूं नी, ऐं हिन जो जेको प्योर मक़सदु असांजो इहो आहे त हिननि मां असांखे खीरु हासिलु थींदो आहे। ऐं खीरु हासिलु थियण सां असांखे हिकु फ़ाइदो इहो थिए थो त हिते असां वटि हिकु रेस्ट हाउस मौजूदु आहे, उस्तादनि जे लाइ रेस्ट हाउस मौजूदु आहे। साईं हीअ हिते पूरो असांजो प्रोजेक्ट जो सोलर सिस्टम लॻल आहे ऐं तव्हां ॾिठो त हिन में 130 किलोवाट जो सोलर सिस्टम आहे जेको हिननि न सिर्फ़ु पूरे स्कूल खे टेक्निकल वोकेशनल खे ॾींहं ऐं राति रोशन करण में असांजी मदद करे थो। ऐं ॿिए नंबर ते तव्हांखे वॾी ॻाल्हि इहा ॿुधायूं त हिन पूरे प्रोजेक्ट में किथे बि बिजली जो को बि मीटर यूज़ न थियल आहे।